ॿी अहम ख़बर ताईं पहुचाईंदा हलूं। ख़ैरपुर में जिते पसंद के पहिणे तां ज़र ॾेई मारियल नौजवान कामरान लाड़क वारो मामलो नओं रुख अख्तियार करे वरितो आहे। जवाबदारनि सिंध हाई कोर्ट में गॾियल ठार की दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। ये अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया। केस में सुभाष ताहिरा के फोती कामरान लाड़क जो वारिस ज़ाहिर किया वियो आहे। अपडेट कयूं पिया। ख़ैरपुर में जिते पसंद के पहिणे तां ज़र ॾेई मारियल नौजवान कामरान लाड़क वारो मामलो नओं रुख अख्तियार करे वियो आहे। जवाबदारनि सिंध हाई कोर्ट में गॾियल ठाह की दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। अपडेट कयूं पिया। ख़ैरपुर में जिते पसंद के पहिणे तां ज़र ॾेई मारियल नौजवान कामरान लाड़क वारो मामलो नओं रुख अख्तियार करे वियो आहे। वाक़ई ॿुधाईंदा हलूं त जवाबदारनि सिंध हाई कोर्ट में गॾियल ठाह की दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। केस में सुभाष ताहिरा के फोती कामरान लाड़क जो वारिस ज़ाहिर किया वियो आहे। अपडेट कयूं पिया। ख़ैरपुर में जिते पसंद के पहिणे तां ज़र ॾेई मारियल नौजवान कामरान लाड़क वारो मामलो नओं रुख अख्तियार करे वियो आहे। जवाबदारनि सिंध हाई कोर्ट में गॾियल ठाह की दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। ये एक भेरो ॿीहर अवां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया। ख़ैरपुर में जिते पसंद के पहिणे तां ज़र ॾेई मारियल नौजवान कामरान लाड़क वारो मामलो नओं रुख अख्तियार करे वियो आहे। जवाबदारनि सिंध हाई कोर्ट में गॾियल ठाह की दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। आगाह कयूं पिया अवां खे। ख़ैरपुर में जिते पसंद के पहिणे तां ज़र ॾेई मारियल नौजवान कामरान लाड़क वारो मामलो नओं रुख अख्तियार करे वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं ख़ैरपुर में शकील जामरी खां। शकील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही 5 साल अॻु में हिंगोर जा जे रहवासियुनि सुभाष ताहिरा ऐं कामरान लाड़क के ज़हर ॾिनो वियो हो, जंहिंमें कामरान लाड़क जेको आहे पंहिंजी ज़िंदगी जी जंग हाराए वियो हो। ऐं इन मामले में जेको आहे अदालत जवाबदारनि खे सज़ा पिणु ॿुधाई हुई, जॾहिं त हाणे इहो मामिलो ॿीहर जेको आहे नओं रुख अख्तियार करे वियो आहे। ऐं जवाबदारनि पारां जेको आहे हाईकोर्ट सखर में ठाह की दरख़्वास्त जमा कराई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ मामिलो हिंगोर जा थाणे जो केस नंबर 66/2016 जो केस आहे, जंहिंमें जवाबदार ॼाणायल सैयद अहसान शाह फौत थी चुको आहे। केस जा ॿिया जवाबदार तहसीन शाह, हैदर शाह, मुराद शाह ऐं शमशाद हैदर शाह टई के पुट जेके आहिनि सैयद आज़ादार शाह जा आहिनि, जेके हिन वक़्तु सेंट्रल जेल ख़ैरपुर में केस काटे रहिया आहिनि। जवाबदारनि पंहिंजे वकील मार्फत हाईकोर्ट सखर में गॾियल ठाह की दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, जंहिंखे हाईकोर्ट ॿुधण जोॻो करार ॾींदे फोर्थ एडिशनल सेशन कोर्ट ख़ैरपुर ॾांहुं जेको आहे उमाणे छॾियो आहे। ऐं दरख़्वास्त में जवाबदारनि फोती कामरान लाड़क जे वारसनि में सिर्फ़ साणस प्यार जो करणो कंदड़ सुभाष ताहिरा खे ई जेको आहे वारिस ॼाणायो वियो आहे। जी ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।